अभी जिसको आपने सुना, तो उनकी मदर, देखो जैसे हीरा होता है वैसी खदान होती है। जो उनकी मम्मी है, उनकी मम्मी वंदना खुशलानी, वो खुद रिटायर प्रिंसिपल है। और प्रिंसिपल भी वो 23 साल, मतलब 23 साल प्रिंसिपल हुई दयानंद आर्य कन्या महाविद्यालय नागपुर के अंदर। ऐं उन्हनि जो टीचिंग एक्सपीरियंस 35 साल है। ऐं उन्हनि एकेडमिक मेंबर करे NCPCL जे अंदरि कमु कयो अथनि। उन्हनि अॼु ताईं घटि में घटि गवर्नमेंट ऐं नॉन गवर्नमेंट संस्थाउनि जे अंदरि 2000 खां मथे लेक्चर ॾिना आहिनि। सलाहकार कमेटी मथां आहिनि। पोत परिवहन मंत्रालय भारत सरकार, जंहिंजो मिनिस्टर असांजा नितिन गडकरी साहिब आहिनि। ऐं ॿिए सिंधी पोयम्स हिननि जी पब्लिश थियल इन हिंदवासी, ऐं सिंधी लेक्चर हिननि जा थिया आहिनि पूना, मुंबई, नागपुर, भोपाल, कोटा, ऐं अञा भारत जे चङनि शहरनि जे अंदरि थियो आहे। ऐं सभिनि खां वॾी ॻाल्हि त असांजी दीदी एग्ज़ामिनर फॉर PhD जा पेपर चेक कंदी आहे, पूना यूनिवर्सिटी जा ऐं यशवंतराव ओपन यूनिवर्सिटी जा। त अॼु असांजे विच में अहिड़ो हिकु माना सुठी शख़्सियत आई आहे। उहो तव्हांखे हाणे पंहिंजा अनुभव सिंधी समाज जे इतिहास जे बारे में या पंहिंजा ख़्यालत रखंदी। मां पवन जी खे चवंदुसि त दीदीअ खे मंच मथां खयो वञे। दीदी, तव्हांजो स्वागत आहे। ऐं सभिनि खां पहिरियों असांखे तव्हांजे मथां नाज़ आहे। तव्हां जेकी मूंखे कल्ह सुठी सलाह ॾिनी भरत भैया जे लाइ, ऐं मां भरत भैया सां कल्ह ई ॻाल्हायो, ऐं असां घटि में घटि 25 खां 20 मिंट ॻाल्हायोसीं। ऐं तव्हांखे अॼु जंहिं महिल ॿुधायोमांव त चवां थी भरत भैया कॾहिं एतिरो ॻाल्हाईंदा कान्हनि, पर अलाए छो मूंसां दिलि लॻी हूंदनि त सुठी तरह ॻाल्हाइनि। ऐं भैया मूंखे ख़ुदि इंश्योरेंस कयो त मां देवलाली नासिक में ईंदुसि ऐं असांजे हितां जे ॿारनि खे मां पंहिंजो जेको बि अनुभव आहे उहो अनुभव मां उनखे विराईंदुसि। दीदी, हाणे मां तव्हांखे चवां थो पंहिंजा कुझु थॉट्स सिंधी समाज जे बारे में भविष्य जे अंदरि या कीअं जेको तव्हांखे अनुभव आहे उहो अनुभव थोरो असांखे शेयर कयो। जी भैया, भैया तव्हांखे भैया रतन चावला, तव्हांखे त बिल्कुलु मूंखे जेतिरी शाबाशी ॾियणु घुरिजे उहा घटि ई थींदी। अभिनंदन आहे तव्हांजो। सिर्फ़ु हिकिड़ी शिक्षा संस्था खे सभु ॼणा मिली करे खणी न हलाए रहिया आहियो, पर तव्हां समाज सां बि शिक्षा खे जोड़ियो आहे। चवंदा आहिनि स्कूल इज़ अ मिनिएचर सोसाइटी। स्कूल जेको आहे हिकिड़ो समाज जो ई नंढो रूप हूंदो आहे। त अॼु तव्हां माण्हू जेके आहिनि उहो पंहिंजी भाषा, मातृभाषा जे लाइ हिकु प्रकार सां छिरकनि पिया था, या त उन्हनि जी कमज़ोरी आई आहे ऐं उहे उनखे कोई समय न पिया था ॾियनि। पर तव्हां केवल हिकु कलाकु न, हिकु ॾींहुं न, पर 10 ॾींहं, वॾी ॻाल्हि आहे इहा, ॾाढी वॾी ॻाल्हि आहे कि 10 ॾींहं तव्हां उनखे जेका समय ॾिनो आहे। ऐं हेतिरा वक्ता, सुठा सुठा वक्ता आहिनि तव्हां वटि। मां ॿुधो मिस्टर निहालानीअ जो भाषण ॿुधो, मां वक्तव्य ॿुधो, श्री हरीश करमचंदानी जेके दूरदर्शन सां जोड़ियल रहिया उन्हनि जो मां ॻाल्हियूं ॿुधियूं। डॉक्टर भरत त ख़ैर घर जी ॻाल्हि आहे। श्री गुरनाणी, प्रियंका केसवाणी, ऐं मूंखे हुन न्याणीअ जे लाइ बि दुख आहे जेको तव्हां जंहिंजे लाइ लिखियो, सिमी जगवाणीअ जे लाइ। मुंहिंजो दुख, मुंहिंजो अफ़सोस उन्हनि खे तव्हां ज़रूरु ॿुधाईंदा। ईश्वर सभु साथ ॾींदो उन्हनि खे। ऐं तव्हांजी जेका डॉक्टर गुजर सुभाष हाई स्कूल, तंहिंखां पोइ देवलालीअ जी जेका पंचायत आहे, ऐं शंकर एजुकेशन सोसाइटी, इन्हनि सभिनी खे मां वाकई वाधायूं ॾींदसि त अॼु जहिड़ो इहो जेको कार्यक्रम ॿिया जेके बि तव्हां जोड़िया आहिनि विद्वान, उन्हनि जे लाइ शाबाश आहे। चवंदा आहिनि त रेत जा महल न ठहंदा आहिनि, लकड़ीअ जा औजार न ठहंदा आहिनि, खोटे सिके सां वापार न थींदो आहे, ऐं सिंधियत बिना सिंधी चवाए न सघिबो आहे। अगरि सिंधियत बिना सिंधी नथा चवाए सघूं असां, त तव्हां जेको सिंधियत जे लाइ करे रहिया आहियो उहा काई हिकिड़ी नंढी ॻाल्हि कोन्हे का, उहा ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। चवंदा आहिनि त भई कंहिं बि कम खे, जीअं तव्हांखे ख़बर आहे कृष्ण अर्जुन तयारु न पियो थिए युद्ध करण लाइ महाभारत में, त कृष्ण जीअं अर्जुन खे तयारु करण जे लाइ 18 ॾींहं सॼी गीता चई, 18 अध्याय उन्हनि हुनखे ॿुधायो ताकी पूरे मन सां तयारु थिए। तव्हां शायदि 10 ॾींहं इन करे ई चूंडिया आहिनि ताकी माण्हू पूरे मन सां सिंधियत जे लाइ तयारु थियनि। मूंखे इहा कल्पना तव्हांजी ॾाढी सुठी लॻी। असांखे ख़बर आहे हींअर उल्लेख बि थियो कि लॾ पढ़ाइण वक़्तु असां सॼी भौतिक समृद्धि उते छॾे आयासीं। घर, ज़मीन, जाइदाद, मकान, दुकान सभु छॾियासीं असां। घणो ई त नाणो सोनो इहो बि छॾिजी वियो असांजो। खणी छा आयासीं पाण सां गॾु? सिंधी ॿोली, संस्कृति, तहज़ीब खणी आयासीं। पर मूंखे हींअर लॻंदो आहे, मूंखे अफ़सोस थींदो आहे, मां चारो तरफ़ ॾिसी रही आहियां, घणेई जॻहियुनि ते वई आहियां मां, केतिरा स्कूल कॉलेज मां मतिलबु इहो सभु प्रिंसिपल वग़ैरह जेको अपॉइंट करण लाइ वेंदी रहंदी आहियां,
त मूंखे हिकु ॻाल्हि जो ॾाढो अफ़सोस थो थिए कि असां पंहिंजो संस्कृति बचाए हिते खणी आयासीं, पर हिते असां सिर्फ़ु भौतिक पदार्थनि जी उनखे ॾे वठि में भौतिक पदार्थनि खे जमा करण में लॻा पिया आहियूं। पंहिंजी ॿोली, पंहिंजी संस्कृति, इन ॾे असांजो ध्यानु जेको आहे उहो ॾाढो ई घटि आहे ऐं इहा धीरे धीरे असांजी थोरी घटि थींदी थी वञे पई। डॉक्टर राधाकृष्णन चयो हो कि सिविलाइज़ेशंस आर built not built by brick and mortar, यानी सीमेंट सां ऐं ईटुनि सां सभ्यता ऐं संस्कृतियूं न ठहंदियूं आहिनि, बट इट इज़ बिल्ट बाय द क्लैरिटी ऑफ माइंड एंड चैरिटी ऑफ हार्ट। त मस्तिष्क वॾो हुजे, या ॻाल्हि बि शायदि हिते आई हुई थोरी, दिमाग़ वॾो हुजे, खुलियल हुजे ऐं दिलि जेको आहे उहो वॾो हुजे। मूंखे ख़बर आहे कि सिंधियुनि जो दिलि बि वॾो आहे, उन्हनि जो दिमाग़ बि वॾो आहे, पर जेको असांखे खपे कि कीअं ठहंदियूं आहिनि इहे असांजियूं जेके संस्कृतियूं आहिनि, इन्हनि खे कीअं ठहंदियूं आहिनि। ॾिसो, हिकिड़ो नंढो सो उदाहरण आहे, जॾहिं असां मंदिर वेंदा आहियूं त मंदिर जो चारो तरफ़ फेरो लॻाईंदा आहियूं, ख़बर अथव न, त मूर्तीअ जे चारो तरफ़ घुमंदा आहिनि न, उहो ज़रूरी हूंदो आहे हिकु प्रकार। फेरो लॻाईंदा आहिनि त दिमाग़ में छा रहंदो आहे, मन में छा रहंदो, मन में रहंदी आहे मूर्ति, देवता जी मूर्ति, असां उनखे कॾहिं बि विसारींदा कोन आहियूं। त इन ई प्रकार सां मुंहिंजो चवणु आहे कि तव्हां सॼी हिते तव्हां अची वियो हिंदुस्तान में, कोने कोने में बिखरी वियो, इहो सभिनी खे ख़बर आहे, कोने कोने में बिखरी वियो, हर स्टेट में तव्हां विया आहियो, हर राज्य में तव्हां रहो था, उन्हनि सां गॾु मिलो जुलो मिक्स थियो। असां आहियूं बि समन्वयात्मक प्रकृतिअ जा, सभिनी धर्मनि खे असां मञींदा आहियूं, लेकिन इन जो मतिलबु इहो कोन्हे कि जेका मूर्ति तव्हांजे अंदरि वसे थी, जेको झूलेलाल तव्हांजे अंदरि वसे थो, जेको तव्हांजी जेका तहज़ीब ऐं संस्कृति आहे, खिड़कियूं दरवाजा एतिरा न खोलियो कि पंहिंजी संस्कृति उॾामी वञे। ज़रूरु अचनि ॿियूं संस्कृतियूं, लेकिन पंहिंजी संस्कृति उॾामी वञे इहो ठीकु न आहे। केतिरो बि पखी आसमान में उड़ी वञे, पर दानो चुगण जे लाइ धरतीअ ते अचिणो पवंदो आहे। केतिरा बि असां दुनिया जे कुंड कुंड में फैलूं, लेकिन पंहिंजी संस्कृति ऐं तहज़ीब पंहिंजे लाइ तमामु ज़रूरी आहे ऐं उनजी ज़रूरत पवंदी आहे। इमरजेंसीअ में तव्हां ॾिसंदा आहियो कि विमान परिचारिका एयर होस्टेस घोषणा कंदी आहे कि भाई अपना मास्क लगाने के पहले पंहिंजो मास्क अपना ॿियनि खे मदद करण खां पहिरियों पंहिंजो मास्क लॻायो, पहिरियों पंहिंजो ऑक्सीजन मास्क लॻायो, पाण खे तयारु कयो, पोइ तव्हां ॿियनि जी मदद कयो। पर छा असां इहो सिद्धांत भुलिजी विया आहियूं? छा सिंधियत जे लाइ इमरजेंसी कोन्हे? छा सिंधी अॼु ऑक्सीजन ते ज़िंदा कोन्हे का? छा असांखे जेको आहे सांस्कृतिक लको धीरे धीरे न थी रहियो आहे? असांजा किताब, असांजी मगज़िनूं, असांजूं अख़बारूं, केरु थो पढ़े पियो? मां तव्हांखां पुछणु थी चाहियां कि असां जेका जागीर खणी आयासीं सिंधियत जी, जेका ॿोली ऐं तहज़ीब, उहा जागीर छा संभाले सघिया आहियूं असां? असांखे सिंधी छो सॾायूं असां? मूंखे ॿुधायो त मां ख़ुशहालाणी आहियां, माण्हू चवनि था मां सिंधी आहियां, छो सॾायां? छा मूंखे सिंधी ॻाल्हाइण अचे थी? छा मूंखे सिंधीअ ते नाज़ आहे? छा अख़बारूं मैगज़िनूं मां पढ़ां थी पई? छा मां कुझु सिंधीअ में कुझु लिखियो ऐं मातृभाषा जी कई क़दुरु कई आहे? छा उन जो मां कोई कर्ज़ु उतारियो आहे? मूंखे इहो ॿुधायो त असां जेको आहे अख़बारुनि खे ऐं अदब पंहिंजो, हींअर चयूं असांखे दादा जन ॿुधाए, सिंधी अदब, इहो चवंदा आहिनि त समाज जो हिकिड़ो दमदार रूप हूंदो आहे, समाज खे अॻिते खणी वेंदो आहे। त समाज खे ज़िंदा दिलि रखण जे लाइ, उनखे ज़िंदो रखण जे लाइ सिंधी अदब ऐं सिंधी अख़बारूं तमामु ज़रूरी हूंदियूं आहिनि ऐं असांखे इनखे तमामु ध्यानु ॾियणु ज़रूरी आहे। ज़िंदा सच हिकिड़ी ॻाल्हि अर्जुन हासिद मूंखे लॻे थो कवि हुआ, उन्हनि चयो हो, असां बि प्रश्न था कयूं ज़िंदा कीअं रहंदासीं? ज़िंदा सा क़ौम रहंदी जंहिंजी ज़बान ज़िंदा, पंहिंजी जे क़ौम ज़िंदा सारो जहान ज़िंदा। इमरजेंसीअ वारी ॻाल्हि सोचो, पंहिंजी जे क़ौम ज़िंदा सारो जहान ज़िंदा, सिंधी रखज तू साबित सिंधी ज़ुबां सां नातो, जैसे जीअं ई चंड तारा आसमान ज़िंदा। तंहिंखां पोइ चवनि था त हिते हिंद में बि सिंध वहंदी आहे तुंहिंजी धारा, आहिनि अञा त आहिनि के महिरबान ज़िंदा। ईअं रतन चावला जहिड़ा महिरबान रहंदा त मां नथी सम्झां कि सिंधीअ खे कंहिं बि प्रकार जो कोई बि धोखो अची सघंदो। असांजा सिंधी समाज संगठित थिए त कीअं? दुख आहे इहो, छो त जेको समाज संगठित रहंदो समय जा थपेड़ा उहो ई सही सघंदो। असांजो समाज संगठित थियण जे लाइ पंचायतूं आहिनि, असांजा लीडर हुक्मरान आहिनि, त्योहार आहिनि, मेला आहिनि, प्रदर्शनियूं आहिनि, इहे चीजूं आहिनि असांजूं। अगरि इहे करे सघूं, इहे असांखे अगरि हिमत हुजे करण जी, त कुझु असां उमेद करे था सघूं। अगरि तव्हां सोचींदा कि ॿियनि ते असां भाड़े रखूं, ॿियनि सां काई उमेद कयूं, त इहो त ईअं थींदो कि तव्हां कागर जी नाव ठाहे करे उन सां समुंड पार करणु था चाहियो। भाई, मुंहिंजा बंधु, मुंहिंजा बुज़ुर्ग, मुंहिंजा नौजवान पीढ़ी, हिकिड़ी ॻाल्हि तमामु यादि रखिजो कि घर जी लाइट, घर में अगरि तव्हांखे रोशनी खपे त घर जी बत्ती ॿारणी पवंदी। अगरि चवंदव सड़क सां, रोड सां अगरि लाइट अचे ऐं उन सां असांजो घर रोशन थिए, इहो न थींदो। त इन जे करे पंहिंजो ॾीओ तव्हांखे पाण ई ॿारणो आहे। सिर्फ़ु असां अगरि रोज़ी रोटीअ जे लाइ जीअंदासीं त
त इहो त को मक़सदु कोन्हे। पोइ त पकी ॻाल्हि आहे की असां पंहिंजो मक़सदु विञाए वेठा आहियूं ऐं असांजा मक़सद अगरि हली विया, लक्ष्य हली विया त असांखे मंज़िलूं न मिलंदियूं। मां मञा थी त असांजा हथ ख़ाली कोन्हनि। असांखे ॿुधायूं हींअर ई अञा श्री करमचंदानी जन ॿुधायो, सर निहालानी जन इतिहास ॿुधायो। इतिहास त ॾाढो वॾो आहे असांजो। करमचंदानी जन असांखे सॼो हींअर जो वर्तमान ॿुधायो, काफ़ी विच जो मिडिल एज जो असांखे ॿुधायूं। असांजा हथ ख़ाली कोन्हनि। इंजीनियर आहिनि, फाइनेंसर आहिनि, असांजा एक्सपोर्टर आहिनि, असांजा ज्वेलर्स आहिनि, फिल्म मेकर्स आहिनि, संगीत में गीत में। उन्हनि ॿुधायो त हर क्षेत्र में ऊंदहि में ॾीओ ॿारियो आहे, असां सभु कुझु कयो आहे। पर मुद्दो असांजो इहो आहे की इन सां फ़ाइदो कंहिंजो थियो आहे। मूंखे ॿुधायो कि एॾनि वॾनि पदनि ते वेही करे बि हिकु तरफ़ असां वटि रईसी आहे, अमीरी आहे, पर हिकु तरफ़ छा असां समाज जे उन पक्ष खे ॾिठो आहे? मां ॾिठो आहे कि जेॾीमहिल छो त मां कॉलेज में 23 साल प्रिंसिपल हुअसि, न्याणियूं ईंदियूं हुयूं, फीस कोन हुई, पैसा न हुआ उन्हनि वटि, फीस जे लाइ पैसा न हुआ। मूंखे बाबा संत वग़ैरह बि अची चवंदा हुआ त बेटा हिननि जी फीस जो कुझु बंदोबस्तु कर। तव्हां सोचे था सघो कि अहिड़ा बि माण्हू असांजा सिंधियुनि में आहिनि जेके ऑटो चालक आहिनि, जेके बस जा ड्राइवर ठहियल आहिनि, जेके सिलाई कढ़ाई कंदियूं आहिनि, जिन जे घर में ज़ालूं ऐं जिन जा मुड़ुस जेके आहिनि उहे दॿा पहुचाईंदा आहिनि रोटीअ जा, जिन जा मर्द जेके आहिनि अॼु बि सेलिंग कंदा आहिनि, सेल कंदा आहिनि। तव्हां सोचे था सघो पापड़ वड़ियूं घर में ठहनि पईंदियूं अॼु बि, ऐं उन सां जेको आहे उन्हनि जो घर हले पियो थो। उहे कीअं कंदा? उहे कीअं अॻिते वधंदा? ऐं इन करे मां तव्हांखां इहो पुछणु थी चाहियां कि असां आहियूं रईस, लेकिन सिंधियत जे लाइ त फ़क़ीर थी वियासीं। असां इन्हनि खे कुझु इन्हनि जे पकनि घरनि जे लाइ ऐं इन्हनि जी जेके आहे थोरी सी स्थितियुनि खे वधाइण जे लाइ, इन्हनि जी माली हालत ठाहिण जे लाइ इन्हनि खे सत्ता जी सहानुभूति छा मिली? पद ते वेठल माण्हुनि जी लोकल एडमिनिस्ट्रेशन में आहियूं, स्टेट असेंबलियुनि में असां आहियूं, MLC वग़ैरह ठहिया आहियूं, पार्लियामेंट में असांजो मेंबर ऑफ फ़ख़ुरु आहे, प्राउड आहे, असांखे दिलि सां ख़ुशी आहे, असांखे IAS आहियूं, IPS आहियूं। पर असां हिननि जे भविष्य जे मुद्दे जो छा सोचूं? असांजो भविष्य किथे? असांजी तहज़ीबी सुञाणप जो को मुद्दो सरकार वटि असां खणी विया आहियूं? छा उहो हल थियो आहे? छा असांजे सिंधी शागिर्दनि खे क्रिश्चियन वांगुरु, मुस्लिमनि वांगुरु असांखे स्कॉलरशिप मिली? छा असां राष्ट्रीय धारा जे या राष्ट्रीय समारोहनि में शामिल आहियूं? असां नेशनल फेस्टिवल्स में असां शामिल आहियूं? असां किथे आहियूं? असांजो भविष्य कहिड़ो आहे? मूंखे दुख इहो बि आहे कि इन में कुझु स्वार्थ असां बि पंहिंजो ॾिठो आहे। सिंधी कॉलोनियूं आहिनि, गलियूं आहिनि, मोहल्ला आहिनि, चौक आहिनि, चौराहा आहिनि, रस्तनि जा नाला छा? पंहिंजनि परिवारनि जे नालनि ते। रस्तनि जा नाला छा? पंहिंजे पार्टियुनि जे लीडरनि जे नालनि ते। पर दुख जी ॻाल्हि आहे कि हेॾा सिंधियत जा वीर शहीद केॾा आहिनि, अदबकार, असां आहिनि कुझु नाला, ईअं न आहे कि कोन्हे, पर असां उन्हनि जे नालनि ते अगरि उहे नाला रखूं त माण्हुनि खे सम्झ में अचे अरे सिंधी केॾा वॾा आहिनि ऐं उन्हनि जो इतिहास केॾो सुठो आहे ऐं उहे केॾी मतिलबु वॾी जाती आहे। दुख इहो बि अहिड़ी ॻाल्हि न आहे कि कुझु बि असांखे न मिलियो आहे शासन जे तरफ़ां। NCPS आहे, NCPSL जंहिंजे तरफ़ां तव्हां 3 ॾींहं हलायो, वरी हाणे तव्हां वॾी पंहिंजी दिलि करे तव्हां 7 ॾींहं अञा पिया था हलायो हिन कार्यक्रम खे। त NCPSL आहिनि, डॉक्टर पिंजाणी आहिनि, उन्हनि जा श्री कुकरेजा जन आहिनि, त वाइस प्रेसिडेंट उन्हनि जा। त इहे मूंखे ख़बर आहे कि NCPSL आहे, सिंधी एकेडमी बि आहिनि, राजस्थान में आहे, महाराष्ट्र में आहे। राजस्थान में त शायदि सुठो बजट हुजे, पर महाराष्ट्र में बजट केतिरो, पैसो इन्हनि खे छा थो मिले? ऐं हिते जेके मेंबर चूंडिजी था अचनि उहे केरु? सिंधियत जी केतिरी जानकारी, सिंधी साहित्य जी, अदब जी, सिंधी भाषा जी केतिरी जानकारी उन्हनि खे? छा पॉलिटिक्स थी हले पई सभु जॻह ते? अगरि एतिरनि जॻहियुनि ते सिंधी एकेडमी NCPSL आहिनि, पर इन्हनि खां मथे उर्दू एकेडमियुनि जो बजट आहे। असां बजट छो न घुरी सघिया आहियूं पंहिंजे लाइ? त इहा बि ॻाल्हि ॾाढी दुख जी आहे, इन खे बि सोचणो पवंदो असांखे। पर ठीकु आहे, असांखे तुलना करणी कोन्हे का, असां इहा सभु तुलना नथा कयूं। सिंधियत जे लाइ अगरि असांखे चाहिणो आहे ऐं कुर्सियुनि जे पुठियां अगरि असां कोन आहियूं त घणो ई कुझु करे सघंदासीं। असांजी ॿोली यादि रखिजो त वोट जी ॿोली कोन्हे का। असां अधु सैकिड़ो 1 सैकिड़ो आहियूं सॼी आदमशुमारीअ में, असांजी वोट जी ॿोली कोन्हे। सिंधीअ जे विकास जे लाइ असांखे घड़ीअ घड़ीअ पाकिस्तान जे तरफ़ न ॾिसणो आहे, उते उन तरफ़ न ॾिसणो आहे, असांखे पंहिंजी माउ जी हंज ॾिसणी आहे। सिंधी भाषा वई आहे त स्कूल कॉलेजनि मां पंचायत कमेटियुनि हितां हुतां न, माउ जे हंज मां वई आहे। असांखे सिंधी उते मोटाइणी आहे। अगरि असां उते सिंधीअ खे मोटाए सघियासीं त असां ॾाढो वॾो कमु करे सघियासीं। सिंधी भाषा केवल अगरि पंहिंजो मिज़ाज नथी ॿुधाए, सिंधी ॻाल्हाइण वारनि जो बि मिज़ाज ॿुधाए रही आहे कि सिंधी ॻाल्हाइण वारा कहिड़ा आहिनि। ॾिसो न, उन में तव्हां शब्द ॾिसो कहिड़ा सुठा आहिनि। सिंधियुनि जी उन में कंहिं प्रकार सां तव्हांखे ॾिसण ईंदी उन्हनि जे ॻाल्हाइण में ई कि कहिड़ी उन्हनि जी नज़ाकत आहे सिंधियुनि जी। त छा असांजी नौजवान पीढ़ी वॾियुनि डिग्रियुनि सां गॾु
मातृभाषा सिखी नथी सघे। सिंधी भाषा पंहिंजी मातृभाषा आत्मा जी बुख आहे। विनोबा चवंदा हुआ त जेका माता सिख्या ॾिए थी उहा 1 नंबर जी, जेका पीउ सिख्या ॾिए थो उहा 2 नंबर जी, जेका गुरु सिख्या ॾिए थो उहा 3 नंबर जी, ऐं जेका सरकारी सिख्या मिले थी उन जो त को नंबर ई कोन्हे को। विनोबा ईअं चवंदा हुआ। त मुंहिंजो चवणु आहे कि सिंधी भाषा भले असांजी कमाइण जो ज़रियो न हुजे, लेकिन असांजे दिलि जी खुराक आहे, असांजे आत्मा जी बुख आहे। बचपन जी देहरीअ खां ई उनखे न मोटायो, उतां ई न मोटायो। मातृभाषा जो अनादर करणु, मां उनखे मातृभ्रष्ट चवंदी आहियां। मातृभाषा जो अनादर करणु जेको आहे, न सिर्फ़ु भाषा जो अनादर, बल्कि घर जो ऐं पंहिंजे पुरखनि जो अनादर। मातृभाषा सां विश्वास उथणु, इन जो मतिलबु आहे कि पंहिंजो पाण तां असांजो विश्वास उथी वियो आहे। अगरि पंहिंजो पाण तां असांजो विश्वास जंहिं ॾींहुं उथी वेंदो त हिन जज़्बाती संकट खे दूर केरु कंदो। इन करे इहा जवाबदारी माता जे हथ में ॾियो। मुंहिंजी वेनती आहे कि तव्हांजी नुंहुं, तव्हांजी धीअ इहे त नौकरीअ लाइ निकिरी रहियूं आहिनि, पर इन्हनि खे महिला संगठन खां सां जोड़े करे महिलाउनि जा मसइला जेके आहिनि, सिंधी आर्ट, उनजे आर्थिक फ़ाइदा, महिलाउनि जी आत्मनिर्भरता ऐं लोकल लेवल ते कलाकारनि खे उथारणु, महिलाउनि जूं या सिंधी समाज जूं कमज़ोरियुनि खे दूर करणु, महिला उद्योग जी उन्हनि खे ॼाण ॾियणु, इहे सभु कम बि उन्हनि खे करणा आहिनि। संगठन जेको आहे उहो अगरि सिर्फ़ु सरकारी मदद प्राप्त करण जे लाइ, पंहिंजो वक़्तु गुज़ारण जे लाइ, मीडिया में अचण जे लाइ, फोटो कढाइण जे लाइ ऐं इन जे लाइ सिर्फ़ु खड़ो आहे त मूंखे नथो लॻे त कुझु थी सघंदो। पर समाज खे ऊर्जा ॾियण जे लाइ श्री रतन चावला तव्हां जहिड़ा अञा बि कुझु माण्हू आहिनि, संगठन आहिनि, ज़रूरु आहिनि, कि जेके समाज खे ऊर्जा ॾियण जे लाइ, उन्हनि खे हौसलो ॾियण जे लाइ, उन्हनि जूं समस्याऊं दूर करण जे लाइ कमु करे रहिया आहिनि। मूंखे उन्हनि जे तरफ़ पंहिंजी नज़र करणी आहे। छो त महात्मा गांधी चयो, बसि मां 2-3 मिंट अञा वठंदसि। महात्मा गांधी चयो हो, उन्हनि उन समय ते ई चयो हो, उन्हनि खे ॾाढो नाज़ हूंदो हो, छो त सिंध मां उन्हनि खे असहयोग आंदोलन जे लाइ, देश जी आज़ादीअ जे लाइ जवान बि मिलिया ऐं घणो ई डोनेशन मिलियो। इन जो बि इतिहास आहे, इहो छपणु घुरिजे, ॿुधाइणु घुरिजे कि असां केतिरो योगदान ॾिनो आहे स्वतंत्रता आंदोलन में। त उन्हनि चयो हो कि तेजस्वी मास्तर असांजे सिंध जे तालीमी इदारनि पैदा कया आहिनि, तेजस्वी मास्तर ॾिना आहिनि असांजे हिंदुस्तान खे। ऐं उन्हनि चयो त गुजरात विद्यापीठ खे जेके कार्यकर्ता आहिनि उहे मूंखे सिंध मां मिलिया आहिनि। सोचो इहा केॾी वॾी ॻाल्हि आहे त असां सार्वजनिक जीवन में भाग वरितो आहे ऐं वठंदासीं। जंहिं शहर में रहूं था उन्हनि जा आम सवाल असांजा सवाल आहिनि, उन्हनि में असां मिक्स थींदासीं। पर हिकु चीज़ जेका आहे, धन ऐं संपत्तीअ जो ॾेखाव करण जी असांखे ज़रूरत कोन्हे। हा, जेका चीज़ तव्हांखे ॾेखारणी आहे उहा चीज़ आहे तव्हांजा गुण। ॾाढा गुण आहिनि तव्हां में, हींअर त ॿुधायूं तव्हांखे इहा ॻाल्हि। असां में जेके गुण आहिनि, असांजो परोपकार जी भावना, असांजी महिमान निवाज़ी, असांजो पुरुषार्थ, असांजी कर्मठता, असांजी आत्मनिर्भरता, असांजो परिश्रम, असांजो भीख न घुरणु पर बुख भली मरण पर भीख न घुरणु, आत्मसम्मान, यानी असांजे आत्मसम्मान जी भावना, इहो ॾाढो निरालो असांजो भाव आहे। इहो निरालोपन पंहिंजो हमेशह जग ज़ाहिर रखो। इन खे ॿुधायो माण्हुनि खे अलहदा न रहणो आहे, अलगाव न करणो आहे। हीअ असांजो देश आहे, हीअ असांजो समाज आहे, हिन जो हर हिकु माण्हू असां उनखे समाईंदासीं, ज़रूरु समाईंदासीं, असां सॼे वर्ल्ड खे समाईंदासीं पाण में। पर जेके असांजा गुण आहिनि उनखे बि असांखे ॾेखारिणो आहे माण्हुनि खे। ऐं अंत में हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवंदसि, डॉक्टर भारत खे उहा तव्हांखे ॾाढी सुठी तरह ॿुधाए सघंदो, छो त उहो पंहिंजी सॼी ज़िंदगी पंहिंजे रिसर्च खे उन ॾिनी आहे। असांखे सिंधियुनि खे जेको अॻिते वधिणो आहे, विज्ञान में, रिसर्च में ॾाढो अॻिते वधिणो आहे। ऐं ॿियो त साइंस, मतिलबु साइंस में ॿुधायोमांव मां, ऐं देश प्रेम, सेना में बि अचिणो आहे। तंहिंखां पोइ त देश प्रेम जी, राष्ट्र प्रेम जी, राष्ट्रीयता जी हिकिड़ो बि मौक़ो असांखे छॾिणो न आहे। कंहिं बि प्रकार सां असां अगरि उन मौक़े खे छॾींदासीं त सुठी ॻाल्हि न रहंदी। अंततः नेशनल बुक ट्रस्ट, चिल्ड्रेन बुक ट्रस्ट, इन मां ॿियनि भाषाउनि जा किताब छपनि था, सरकारी मदद सां असांजा बि किताब छपनि, सिंधी भाषा जा बि कुझु किताब छपनि। ऐं तंहिंखां पोइ सेंट्रल इंस्टीट्यूट ऑफ इंडियन लैंग्वेजिस आहे, उते सिंधी भाषा जी बि खोज, उनजे लाइ बि खोज थियणु तमामु ज़रूरी आहे। तंहिंखां पोइ नाट्य ऐं ललित अकाडमी आहे, संगीत नाट्य ऐं ललित अकेडमी आहे, त उन जे माध्यम सां सिंधी कलाकारनि खे बि असांखे अॻिते वधाइणु, यानी उन्हनि खे सिंधी कलाकारनि खे बि उन्हनि खे प्रोत्साहन ॾियणु घुरिजे। त भैया रतन चावला, इहे सॼा श्रोता आहिनि, ॾाढा ई वेठा आहिनि, जेके भले ई साम्हूं कोन्हनि, यूट्यूब फेसबुक सां जुड़ियल आहिनि। ऐं तव्हांजा जेके बि सॼा ॿिए पदनि ते सेक्रेटरी वग़ैरह आहिनि, जेके बि अॼु सेमिनार, इहे वेबिनार कराइण में जेके मददगार थिया आहिनि,
टेक्निकल सपोर्ट भी तव्हांखे जिन जो मिले पियो थो, हिते नाला डिजिटल पार्टनर अचनि पिया था, रुद्रेश डिजिकॉम वग़ैरह, त इन्हनि सभिनी खे मां धन्यवाद ॾींदसि। ऐं अंत में हिंदीअ जी पंक्ति चवंदमि, छो त उहा तव्हां ते ॾाढी फिट थी रही आहे कि उठता है जो मकान भरोसे की नींव पर, उठता है जो मकान भरोसे की नींव पर, मैंने मकान वो कभी गिरता नहीं देखा, मैंने मकान वो कभी गिरता नहीं देखा। ॾाढो ॾाढो तव्हांजो धन्यवाद ऐं ॾाढियूं तव्हांखे वाधायूं। धन्यवाद दीदी। तव्हांजा जेके इहे अखर ॿुधिया सची में सॼा वार बीह रहिया आहिनि ऐं समाज खे अॼु हिन जेको तव्हां ॻाल्हायो उन मां त हलणु ॾाढो ज़रूरी आहे। जे असां इन्हनि खे फॉलो न कयो, जेके बि तव्हां प्रश्न उपस्थित कया या जंहिंजा बि तव्हां उन प्रश्ननि जा जवाब बि ॾिना, त इन्हनि खे फॉलो करणु हाणे असांजे समाज जी, ऐं हाणे मां तव्हांखे ॿुधो आहे त मूंखे ईअं लॻे थो मुंहिंजी बि जवाबदारी वधी वई आहे ऐं मां 100% इन खे फॉलो कंदुसि।